अरे बादशाह, अरे तकड़ो तू आई। हेबत खान, मां तो के बात तो बता। अज मुके छड, उते मुजी मां बीमार पई है यार, उन चले मां दवाई वठण तो वना। तो सा मैं बे के हिसाब पूरो कंदम अची यार। इस मां तो के बाहू तो बता, मुके छड। जे करे मुजी मां के कोई थियो हेबत खान, तू भी जिंदा न रहंदे। मुके छड। न बादशाह न, तो के मां छड़े ॾियां? तू छा समझो आहे त पुराणो हिसाब किताब मां तोसां करण खां पहिरियों ही तोखे छॾे ॾियां? बादशाह तू मुंहिंजो दुश्मन आहीं। जेसी ताईं मां तोखे कबर वाले न कंदुसि न, तेसी ताईं मां तोखे ज़िंदा कोन छॾींदुसि। मुंहिंजे हिन दिलि में बाहि भड़की रही आहे, बाहि। 10 साल, पूरा 10 साल मां तुंहिंजो इंतज़ारु कयो आहे, ऐं तूं मुंहिंजे वच में आयो आहीं। चङी तूं मूंखे छॾे ॾे। हेबत खान, मुजी मां बीमार आहे, मां तोखे बाहू तो बता। मां तुझे पहिरियों तो पो मुके छड। मुझे बेटी अम्मा। अम्मा मुझे कहने सार चली। अदा अदा अम्मा को था, अदा अम्मा को सगलाई न थी। साथियों अम्मा के, अदा अम्मा को था अदा। अम्मा अम्मा अल्लाह जो वास्ता होती है, तेरे मोहम्मद जो वास्ता होती है। माँ अम्मा, अम्मा अम्मा, अम्मा उठी मूंसां गला। अम्मा मूं तो घणी कोशिश की तोखे बचाइण लाइ। अम्मा उठी मूंसां गलाए। तू मूंसां गलाए छो नथी? उठी अदी, तू चो अम्मा के मूंसां हिकु दफ़ो गलाए। ओ अम्मा उठी मुंहिंजी बिटिया। अम्मा ओ आई है माला अम्मा। अम्मा के जो तू मूंसां गलाए। अदा अम्मा नथी गलाए। ओदा अदा अम्मा मूंसां नथी होते। अदा तू छो था अम्मा यो था? अम्मा अम्मा मुझे जोली थी आई। अम्मा मुझे क्या चाहे करी भाई। अदा से करे आज तू देर तक करे आप ताजी मुझे मिठड़ी अम्मा मुझसा गडे बैठी हो जिया, मुझसा गडे बैठी हो जिया। मैं तो बड़ी कोशिश की पर अम्मा के बचाने जो, पर वो जालिम मुझे रास्ता रोके। ओला ओला तू किरा नहीं है ताकि निकारी तो। अदी मुझे क्या खबर तो मुझे दुनिया विरान दी वेदी। अदी उन्हें जालिम हेबत खान मुझे रास्ता न रोके, ताजी मुझी मां मुका जुदा।